ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। स्वतंत्रता ब्राह्मण जन्म सिद्ध अधिकार आहे। ब्राह्मणनि जो स्वतंत्र रहण जन्म सिद्ध अधिकार आहे। 26/4/77 जा महावाक्य आहिनि। आवाज़ खां परे रहण वारी स्थिति प्रिय लॻंदी आहे या आवाज़ में अचण वारी स्थिति प्रिय लॻंदी आहे। जॾहिं असां बाबा जी यादि में वेंदा आहियूं, जॾहिं सभु संकल्प शांत थी वेंदा आहिनि त उहा स्थिति सुठी लॻंदी आहे या आवाज़ में अचण वारी स्थिति सुठी लॻंदी आहे। ऑलमाइटी अथॉरिटी हिन श्रेष्ठ स्थिति ते स्थित आहियो। मास्टर सर्वशक्तिवान आवाज़ खां परे स्थिति में स्थित थी सघंदा आहियो। हाणे बाबा चवनि सभु संकल्प शांत, बसि मां आत्मा ऐं बाबा। त इहे विच में अभ्यास करो, तॾहिं असां में न उहा शक्ति जमा थींदी। इहा अभ्यास ई असांखे अंत समय मदद कंदो। ऑलमाइटी अथॉरिटी जा हर डायरेक्शन खे प्रैक्टिकल में लाइण जी हिम्मत जो अभ्यास थी वियो आहे। रोज़ जो बाबा असांखे जो बाबा जी असां ज्ञान जी मुरली ॿुधंदा आहियूं, चाहे साकार चाहे अव्यक्त, बाबा छा कंदा आहिनि, मुरली द्वारा असां बाबा जी मत वठंदा आहियूं ऐं हुनखे जीवन में धारण करिणो आहे। त जो बाबा असांखे चवंदा आहिनि रोज़ असां उन्हनि खे प्रैक्टिकल जीवन में लाइण जी हिम्मत जो अभ्यास थी वियो आहे। बाप दादा डायरेक्शन ॾियनि कि व्यर्थ संकल्प खे 1 सेकेंड में स्टॉप करो, त करे सघंदा आहियो। ये घड़ी सॼे ॾींहं में अभ्यास कंदव न। असांखे कर्म त करिणो ई आहे, लेकिन कल्ह बाबा चई न हार्डवर्क करो, लेकिन स्थिति सदा हल्की रहे। जीअं महिनत जो कमु कंदा आहियूं न त उन समय शरीर हल्को रहंदो आहे, जल्दी कंदा वेंदा आहिनि। त उहा स्थिति आत्मिक स्थिति बि हल्की रहणी खपे। त हुन जे लाइ कर्म कंदे बि विच में 1 सेकेंड में स्टॉप, पोइ वरी कर्म करो। बाप दादा चए हिन सेकेंड में मास्टर सर्व शक्ति जो सागर ठही विश्व की शक्ति जो दान ॾियो। त ॾेई सघंदा आहियो। 1 सेकेंड में हिन स्टेज ते स्थित थी सघंदा आहियो। पूरे विश्व के दान ॾियो। ॾियण वारा दाता जो कर्तव्य करे सघंदा आहियो। हाणे असां ॿुधूं था, हाणे स्टॉप। हाणे असां बाबा सां गॾु आहियूं। हाणे विश्व जी सर्व आत्माउनि खे लाइट था ॾियूं। त इहे असांखे विच में अभ्यास करिणो आहे। डायरेक्शन मिलंदे ई मास्टर सर्वशक्तिवान ठही विश्व की शक्तियुनि जो दान ॾेई सघंदा आहियो। अहिड़ा एवर रेडी आहियो। हिन स्टेज ते अचण खां पहिरियों तव्हां पंहिंजे पाण सां रिहर्सल करो। कोई भी इन्वेंशन विश्व जे अॻियां रखण सां पहिरियों पंहिंजे पाण सां रिहर्सल कंदा आहिनि न। भई कोई भी चीज़ नई ठहींदी आहे, तव्हां ही अगरि कंहिंखे कुझु सिखायो त पहिरियों ख़ुदि कोशिशि कंदा आहियो न, पोइ उनखे सिखाईंदा आहियो न। ईअं ई असांखे बि विच में सिखणो आहे, इहो अभ्यास करिणो आहे। अहिड़ी रिहर्सल कंदा आहियो। हिन कार्य में व अभ्यास में समय सफल केरु थी सघंदो आहे। हिन कार्य ऐं अभ्यास में सफल केरु थी सघंदो आहे, जो हर ॻाल्हि में स्वतंत्र हूंदो। कहिड़ी बि प्रकार जी परतंत्रता न हुजे। अॼु बि सुबुह जो बाबा चई न, मुंहिंजे खे तुंहिंजो करो। त इहे असांखे अभ्यास असां 1 सेकेंड में स्टॉप करे कढी सघंदा आहियूं। जॾहिं असां सभु कुझु बाबा जो सम्झी करे कंदासीं। बाबा जो घर, बाबा जा ॿार, बाबा जो कमु, बाबा जी सेवा, तॾहिं बाबा चईंदो ॿार हाणे शांत। मथां वारे जीअं न, अगरि कोई कंहिंजे अंडर कमु कंदो आहे त उहो हुनखे चए कि बसि हाणे छॾो, असांजी चीज़ ॾियो, बसि हाणे कुझु बि न करो।
त तुरंत ॾेई छॾंदा आहिनि न। वो ईअं थोरी चईंदा आहिनि न न न अञा थोरो सो रहियल आहे, ईअं करो न, हुन चई ॾियो मतिलबु ॾियो। उहो ईअं असांजो कुझु आहे ई न। बाबा चवंदा आहिनि बसि हाणे शांति थी वञो, त बसि शांति थियणो। त इहे जेको अभ्यास बाबा चवनि था, इहे केरु करे सघंदो आहे? जेको सदा स्वतंत्र रहे, कहिड़ी बि प्रकार जी परतंत्रता न हुजे। बाप दादा बि स्वतंत्र ठहिण जी शिक्षा ॾींदा रहंदा आहिनि। अॼुकल्ह जी वातावरण प्रमाण स्वतंत्रता चाहींदा आहिनि न सभु। सभिनि खां पहिरीं स्वतंत्रता आहे पुराणी देह जे अंदरि जा संबंध सां। सभिनि खां पहिरीं स्वतंत्रता कहिड़ी आहे? पुराणी देह जे अंदरि सां संबंध सां। अंदरि जे जेका संबंध हूंदा आहिनि न, देह जे संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव, हर हिकु स्वतंत्रता सां सभु स्वतंत्रता सहज अची वेंदी। अगरि इहे हिकु स्वतंत्रता अची वई न, देह की मुंहिंजी देह ई न आहे, ये बाबा जी आहे, त बाबा चवनि था हिन हिकु स्वतंत्रता सां सभु स्वतंत्रता सहज अची वेंदी। जे देह जी परतंत्रता अनेक परतंत्रता में न चाहींदे हुए बि ईअं बांधे वठंदी आहे, ये मुंहिंजी देह न आहे, ये बाबा जी देह आहे। त अगरि असां हिनखे मुंहिंजी सम्झी करे हलंदासीं त न चाहींदे हुए बि ईअं बांधे वठंदी आहे जो उड़तो पंछी आत्मा खे पिंजरे जो पंछी ठाहे ॾींदी आहे। अॼु सुबुह जो बि बाबा चई न, असांखे रावण जी जंजीरनि सां, रावण जे पिंजरे सां ख़ुदि खे मुक्त करणो आहे। त बाबा सभिनि खां पहिरियों कहिड़ो ईंदो आहे? रावण जो कमु, देह अभिमान। त देह ई मुंहिंजी न रही, त देह जे संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव सभु न रहिया, त स्वतंत्र थी वियासीं न। अगरि देह सां ई स्वतंत्र न थिया आहियो त उड़दे पंछी आत्मा खे पिंजरे जो पंछी ठाहे ॾींदी आहे। त रावण खां मुक्त थियण जो पहिरियों नंबर कहिड़ो आहे? देह सां न्यारो ठहो। त पंहिंजे पाण खे ॾिसो, स्वतंत्र पंछी आहियां या पिंजरे जो पंछी आहियां? पुराणी देह व पुराणी स्वभाव संस्कार व प्रकृति जे अनेक प्रकार जी आकर्षण वश व विकारनि जे वशीभूत थियण वारी परतंत्र आत्मा त न आहियो। पुराणी देह, पुराणे स्वभाव संस्कार, प्रकृति जे अनेक प्रकार जे आकर्षण वश व विकारनि जे वशीभूत थियण वारी परतंत्र आत्मा त न आहियो। परतंत्रता सदैव हेठां जी ओर खणी ईंदी आहे, अर्थात उतरती कला जी तरफ़ लाहींदी आहे। कॾहिं बि अतीन्द्रिय सुख जे झूले में झूलण जो अनुभव न करण ॾींदी आहे। परतंत्रता, अगरि असां कंहिंजे बि बंधन में बंधल आहियूं, सभिनि खां पहिरियों त इहा देह ई पंहिंजी न आहे त कंहिंजे बंधन में छा बंधंदासीं? त बाबा चवनि था परतंत्रता आहे न, असांखे कॾहिं बि अतीन्द्रिय सुख जो अनुभव न करणु ॾींदी। कॾहिं बि अतीन्द्रिय सुख जे झूले में झूलण जो अनुभव न करणु ॾींदी। कंहिं न कंहिं बाबा चवनि था कंहिं न कंहिं बंधननि में बंधी हुई परेशान आत्मा अनुभव कंदो। बिना लक्ष्य बिना कोई रस नीरस स्थिति जो अनुभव कंदो। अगरि असां कंहिं न कंहिं बंधन में बंधल आहियूं त बंधननि में बंधी हुई आत्मा परेशान हूंदी, बिना लक्ष्य बिना कोई रस नीरस स्थिति जो अनुभव कंदी।
सदा स्वयं के अनुभव कंदी, न किनारो न कोई सहारो स्पष्ट ॾेखारे में ॾींदी, न गर्मी जो अनुभव न ख़ुशी जो अनुभव, विच जे भंवर में हूंदव। कुझु पाइणो आहे अनुभव करिणो आहे, कुझु पाइणो आहे अनुभव करिणो आहे, खपे खपे में मंज़िल सां पंहिंजी के सदा दूर अनुभव कंदी। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, असांखे लॻंदो आहे मूंखे इहो बि करिणो आहे, इहो बि करिणो आहे, इहो बि करिणो आहे, लेकिन असां कंहिं न कंहिं बंधन में हूंदा आहियूं। असां करणु चाहींदे हुए बि न करे पाईंदा आहियूं। त माण्हू छा कंदा आहिनि, कई बार माण्हू मैनेज न करे पाईंदा आहिनि, कई बार माण्हू मैनेज न करे पाईंदा आहिनि। एॾो कमु न हूंदो आहे, एॾो बंधन में न फंसदा, कॾहिं कॾहिं जानबूझ के माण्हू बंधन में फंसदो आहे। ये पिंजरे जे पंछी जी स्थिति कहिड़ी आहे कि न कुझु अनुभव करे सघंदा, सिर्फ़ु चाहिए 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 कंदा रहंदा, विच जे भंवर में हूंदा, न ख़ुशी न गम न उदासी, मतिलबु प्रॉपर न हूंदा, मतिलबु विच विच में हूंदा, मूंझल जीअं। पोइ बाबा चयईं कि पोइ विच विच में हुन समय बिजली घड़ी घड़ी बंदि बि थिए। हाणे बि ॾिसो, प्रकृति जे बंधननि सां मुक्त आत्मा ख़ुशि रहंदी आहे न। अगरि असां लाइट जे मथां डिपेंड रहूं त पोइ कोई न कोई प्रॉब्लम अची वेंदी आहे। ऐं प्रकृति जे बंधननि सां मुक्त, ठीकु आहे, लाइट आहे त बि ठीकु आहे, न आहे त बि ठीकु आहे, कोई न कोई ॿियो साधन अपनायो। हाणे पंहिंजे स्वतंत्रता दिवस मल्हायो। ये असली स्वतंत्रता दिवस मल्हाइण अर्थात पंहिंजे पाण खे सर्व बंधननि सां मुक्त करणु। असली स्वतंत्रता दिवस मल्हाइण अर्थात पंहिंजे पाण खां सभु आहे न बंधननि सां मुक्त आत्मा स्वतंत्रता दिवस मल्हाइण। जीअं बाप सदैव स्वतंत्र आहे न, ईअं आप समान ठहो। जीअं बाप सदैव स्वतंत्र आहिनि, ईअं आप समान बाबा बि असांखे पाण जहिड़ो ठाहिनि था। बाप दादा हाणे बि ॿारनि खे स्वतंत्र आत्मा ॾिसी करे छा सोचंदा आहिनि? अगरि हाणे बि असां सभु कुझु बाबा खे नथा ॾेई सघूं, हाणे बि असां कंहिं न कंहिं बंधन में बंधल ई आहियूं, त बाबा असांखे ॾिसी करे छा सोचंदा आहिनि? बाबा ॾिसी करे चईंदा आहिनि, नाम आहे मास्टर सर्वशक्तिवान ऐं कमु आहे पिंजरे जो पंछी थियणु। जो पंहिंजे पाण खे स्वतंत्र न करे सघंदा आहिनि, स्वयं ई पंहिंजी कमी कमज़ोरियुनि में किरदारु रहंदा आहिनि, उहो विश्व परिवर्तक कीअं ठही सघंदा? है न, जो अगरि पंहिंजे ई पाण खे स्वतंत्र नथा करे सघो, कल्ह बाबा चई न, मास्टर ज्ञान सूर्य ठही करे ख़ुदि जी कमी कमज़ोरियुनि खे बि भस्म करो, ॿियनि जी बि भस्म करो। अगरि असां ख़ुदि जो ई नथा करे पायूं त असां ॿियनि जो छा करे पाईंदासीं? त पंहिंजी बंधननि जी सूची साम्हूं रखो, अर्थात लिस्ट साम्हूं रखो। स्थूल सूक्ष्म सभिनि खे सुठी रीति चेक करो। हाणे ताईं बि अगरि कोई बंधन रहियल आहे त बंधन मुक्त आत्मा न ठही सघंदो, हाणे न त कॾहिं बि न। सदा इहो पाठ पक्को करो, सम्झो। स्वतंत्रता ब्रह्मण जन्म जो अधिकार आहे। ये अधिकार असां कॾहिं प्राप्त करे सघंदासीं जॾहिं असां सभु कुझु तुंहिंजो सम्झी करे हलंदासीं। देह जो बि बंधन न त ॿियो कंहिंजो बंधन। पंहिंजो जन्म सिद्ध अधिकार प्राप्त करो। अच्छा बाप समान सदा स्वतंत्र आत्मा, सर्व प्राप्ति जे अधिकारी आत्मा, प्रकृति ऐं माया खे अधीन ठाहिण वारी आत्मा।
त इहे अॼु असांखे कहिड़े समान जो अभ्यास करणो आहे। मां बाप समान सदा स्वतंत्र आहियां, सर्व प्राप्ति जी अधिकारी आहियां, प्रकृति माया खे अधीन ठाहिण वारी, सदा अतीन्द्रिय सुख में झूलण वारी। अहिड़ा मास्टर सुख जा सागर ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। पार्टियुनि सां मुलाक़ात था करनि बाबा। जे लौकिक जे हद में रचता कहलाईंदा आहियो, उहा ब्रह्मण जीवन में पंहिंजे खे इन प्रकृति ऐं माया जो रचता सम्झी करे हलंदा आहियो। असां प्रकृति ऐं माया जो रचता आहियूं। रचता कॾहिं बि पंहिंजी रचना जे वशीभूत न थी सघंदा आहिनि। हिन प्रकृति जा बि रचता आहियूं न असां, ऐं माया जा बि रचता आहियूं। बाबा चवनि था त रचता कॾहिं पंहिंजी रचना जे अधीन थी सघंदो। रचता अर्थात मालिक। त माया जो मालिक आहियो न तव्हां, प्रकृति जो बि मालिक आहियो। मालिक कॾहिं बि अधीन न थींदो आहे, अधिकारी हूंदो आहे। 63 जन्म त पिंजरे में रहियो, हाणे बाप अची करे पिंजरे सां मुक्त कंदा आहिनि। जॾहिं मुक्त आत्मा ठही वेंदव पोइ पिंजरे में छो वेंदव न। पोइ जॾहिं असां मुक्त थी वियासीं पोइ असां वापसि पिंजरे में छो वञूं, अर्थात वापसि बंधननि में छो वञूं। सदा निर्बंधन। कॾहिं बि छा करां, माया अची वई, चाहींदा न आहियूं लेकिन थी वियो। ईअं त न सोचंदा आहियो न, ईअं त न ॻाल्हाईंदा आहियो। चेक कजो, कॾहिं बि असां ईअं सोचंदा आहियूं अरे मां न पियो करणु चाहियां लेकिन थी वियो, मां न पई ॻाल्हाइणु चाहियां लेकिन थी वियो। पुरुषार्थी आहियो, हाणे थोरो बहुत त रहंदो, कर्माती त कोई ठहियो न आहे, ईअं सोचंदा आहियो छा? न, असांखे इहो बि न सोचणो आहे कि मां त अञा पुरुषार्थी आहियां, थोरो समय त रहंदो, अञा सभु कर्माती थोरी ठहिया आहिनि। इहे पुरुषार्थहीन ठाहिण जा संकल्प आहिनि। बाप द्वारा प्राप्त हुयल खज़ानो ऐं हुन खज़ाने जे सुख व आनंद जो अनुभव हाणे न कयो त सतयुग में बि न करे सघंदव। बाप द्वारा जो असांखे खज़ानो मिलियो आहे, हुन खज़ाने जे सुख व आनंद जो अनुभव, बाबा द्वारा जो सुख उहो मिलियो आहे खज़ानो। बाबा चई न हाणे असांखे कहिड़ो सुख अनुभव थींदो, इंद्रियनि खां परे। सतयुग में असांखे उहो चीजनि सां सुख मिलंदो, हाणे बाबा सां सुख जो अनुभव वठणो आहे। सतयुग में बाप द्वारा ये खज़ानो प्राप्त हूंदो, ये स्मृति इमर्ज न रहंदी। हाणे त्रिकालदर्शी ही बाप जे सम्मुख आयो, पोइ बाप वानप्रस्था में हली वेंदा। असांखे हाणे बि इंद्रियनि जे परे खां सुख शांती ख़ुशी अनुभव थियण ई खपे। ॿाहिरां भले केतिरो बि शोर हलचल, लेकिन असां आत्मा सदा बाबा सां गॾु शांत, इन ई ख़ुशी में रहो कि हाणे संगम युग बाबा आयल आहिनि। बाबा जी यादि में ज्ञान गुण शक्तियुनि सां श्रृंगारल हुई आत्मा अतीन्द्रिय सुख में जे झूले में झूलदा रहो। बाबा चवनि था हाणे जो पाइणो आहे उहो हाणे ई पाइणो, हाणे जो पाइणो आहे उहो हाणे ई पाइणो असांखे। पाए वरितो न, सॼो ॾींहुं ख़ुशी में ईअं खोयल हुई रहो जो माया ॾिसी बि न सघे। असां सॼो ॾींहुं ख़ुशी में ईअं ई रहूं जो माया असांखे ॾिसी न सघे। पाए वठंदासीं न, हाणे पाइणो आहे। जॾहिं असां बाबा जी छत्रछाया जे हेठि रही करे सॼो ॾींहुं बाबा सां गॾु झूले में झूलंदा रहंदासीं त माया जी नज़र ई न पईंदी, दूर सां ई भॼी वेंदी। जीअं अॼुकल्ह जी बिजली जी शक्ति अहिड़ो करंट लॻाईंदी आहे जो मनुष्य नज़दीक सां दूर वञी करे पईंदो आहे, शॉक ईंदो आहे न। ईअं ईश्वरीय शक्ति माया खे दूर खां ई वॼाए ॾींदी।
ईश्वरी शक्ति सां माया परे सां ई भॼी वेंदी। अहिड़ी करंट हुजणी खपे, लेकिन करंट कंहिंमें हूंदी जंहिंजो कनेक्शन ठीकु हूंदो। भई लाइट में बि करंट कॾहिं ईंदी आहे, जॾहिं कनेक्शन ठीकु हुजे। अगरि कनेक्शन ठीकु न त करंट न ईंदी। कनेक्शन शब्द जो अर्थ इहो न आहे, कनेक्शन शब्द जो अर्थ इहो न आहे जंहिं समय यादि में विहूं उन समय कनेक्शन जुटे, लेकिन हलदे फिरदे हर सेकेंड कनेक्शन जुटल हुजे। कनेक्शन मतलब ये ना कि जॾहिं बाबा सां खे यादि करणु विहूं तॾहिं ई कनेक्शन जुटल हुजे, न, इन जो मतिलबु आहे कि हलदे फिरदे हर सेकेंड असांजो कनेक्शन बाबा सां गॾु हुजे ई। अहिड़ो अटूट कनेक्शन आहे जो करंट अचे, चेक करो, अहिड़ो अटूट कनेक्शन आहे बाबा सां जो असां में करंट ईंदी रहे। पांडवनि जो टाइटल आहे विजयी, कल्प कल्प जा विजयी आयो, ये पक्को आहे न। यादगार ॾिसी करे ख़ुशी थींदी आहे न। सो भक्ति मार्ग में पांडवनि जो जेको चित्र आहे उहो असांजी कहिड़ी स्थिति जो गायन आहे, विजयी जो। रोज अमृत वेले बाप वरदान ॾींदा आहिनि। अगरि रोज़ वरदान वठंदा रहो त कॾहिं बि कमज़ोर न थी सघंदो। वरदान वठण जे समय वरदान वठण जे लाइ सिर्फ़ पात्र ठहिणो पवंदो आहे। बाबा चवनि था वरदान वठण जे लाइ सिर्फ़ असांखे छा ठहिणो आहे, पात्र ठहिणो आहे। जो बि खपे अमृत वेले सभु मिली सघंदो आहे तव्हांखे, जो बि खपे। इहे त असांखे जो सुबुह जो 4 बजे उथी करे अमृत वेलो थींदो आहे न, उन समय तव्हांखे जो बि खपे, जहिड़ी स्थिति खपे, जो शक्ति खपे, जो गुण खपे, हुनजे लाइ संकल्प करो। जीअं अॼु बाबा जो वरदान हुयो कि सदा ख़ुशी जे खज़ाने सां भरपूर ठहो। कीअं ठाहींदासीं? मुंहिंजे खे तुंहिंजो करे। त इहे सॼो ॾींहुं असांखे यादि रखिणो आहे कि मां मुंहिंजे खे तुंहिंजो करण वारी आत्मा सदा ख़ुशी जे खज़ाने सां भरपूर आहियां। अॼु मां केरु आहियां? शरीर जो ऑक्यूपेशन त अलॻि आहे, लेकिन हाणे त बाबा चईंदा आहिनि न सॼो ॾींहुं यादि रखो मां आत्मा आहियां। अॼु मां कहिड़ी आत्मा आहियां? मूंखे बाबा अॼु कहिड़ो वरदान ॾिनो अथई कि मां मुंहिंजे खे तुंहिंजो करण वारी सदा ख़ुशी जे खज़ाने सां भरपूर रहंदी आहियां। रोज़ु ईंदो आहे न साकार मुरली में वरदान ईंदो न, त हुनखे अभ्यास इहे मन में भई संकल्प ई कंदा रहो। बाबा खे यादि करो, संकल्प कंदा रहो, यादि रखो कि मूंखे अॼु बाबा कहिड़ा वरदान ॾिनो अथई, अॼु मां आत्मा इहा आहियां। त बाबा चवनि था सिर्फ़ु पात्र ठहिणो आहे। ब्राह्मणनि जे लाइ स्पेशल समय फिक्स आहे न, त जीअं केतिरो बि कोई वॾो आदमी हुजे लेकिन पोइ बि पंहिंजी फैमिली जे लाइ विशेष टाइम रहंदो आहे, है न। पंहिंजी फैमिली जे लाइ विशेष टाइम रखंदा आहिनि, चाहे केतिरो बि वॾो आदमी थी वञे। त उहे ई अमृत वेलो विशेष ॿारनि जी प्रति आहे। विश्व जो स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहिण वारो, विश्व जी सर्व आत्माउनि जो पीउ आहिनि त बाबा पूरे विश्व जी आत्माउनि जा पीउ, लेकिन त बि बाबा सभिनि खां पहिरियों कंहिंसां मिलंदा आहिनि? असां ॿारनि सां मिलंदा आहिनि अमृत वेले। त बाबा असां सां रोज़ु अमृत वेले मिलण अचनि ऐं असां सुम्ही पिया हुजूं न। तव्हांजे घर अगरि कोई गेस्ट अचे अॼु, चए मां एतिरे समय ईंदमि, ऐं तव्हां सुम्ही पिया हुजो त चईंदा न अरे मां हिनखे फ़ोन कयो मां एतिरे समय ईंदमि, त बि सुम्ही पियो आहे। अगरि तव्हांजे बाबति कोई महिमान अची चए मां एतिरे समय ईंदमि ऐं तव्हां हुन समय काॾे ॿाहिरि हली वञो, काॾे कम में बिज़ी आहियो, उहो वीचारो वेही वेही करे हली वञे, सुठो लॻंदो? त उहो ई अमृत वेले रोज़ु 4 बजे केरु ईंदो आहे असां सां मिलणु?
वॾो वॾो बाबा मिलण ईंदो। हिन स्मृति सां रात जो सुम्हंदव न, ये सोचे कि पोइ तव्हां भले 1 बजे सुम्हो, 12 बजे सुम्हो, घणे बजे बि सुम्हो, ये सोचे करे सुम्हिजो मूंखे 3:30 4 घणे बजे बि तव्हां उथो, मूंखे 4 बजे उथी करे न बाबा सां गुड मॉर्निंग करणी आहे। बाबा ईंदा मूंसां मिलण, भगवान तव्हां सां मिलण ख़ुदि 4 बजे ईंदो आहे, ताकि कुछ न कुछ शक्ति गुण ताकि भरपूर करण ईंदो आहे, ऐं तव्हां सुम्ही पिया हूंदा आहियो। वैसे कोई चए मां तव्हांजे लाइ ये चीज़ खणी ईंदमि, केॾो ख़ुशि थींदा आहिनि, कोई गिफ्ट खणी ईंदमि त माण्हू निंड अचे त बि जागदा कि हा उहो मुंहिंजे लाइ गिफ्ट खणी ईंदो अॼु, ॾिसां मुंहिंजे लाइ कहिड़ी गिफ्ट आहे। ऐं रोज़ु 4 बजे बाबा असांजे लाइ कोई न कोई गिफ्ट खणी ईंदा आहिनि। वैसे त बाबा चईंदा आहिनि मां स्वर्ग जी सौगात खणी आयो आहियां, लेकिन त अञा असां आत्माउनि खे ज्ञान गुण शक्तियुनि सां भरपूर थियणो आहे न, त बाबा असांजे लाइ कोई न कोई ज्ञान गुण शक्तियूं जो असांखे खपनि, जो कमी आहे असां में, उहो असां में भरण ईंदा आहिनि। अगरि तव्हां नथा करे सघो त रोज़ु 4 बजे उथी करे 5 मिंट वेही करो, बाबा गुड मॉर्निंग, बाबा खे यादि करो, पोइ भले सुम्ही पओ अगरि तव्हांखे टाइम न आहे त। अगरि टाइम आहे त सुठी रीति 4 खां 4:45 ताईं वियो, इहे ई त समय आहे न आत्मा खे भरपूर करण जे लाइ। बाक़ी ॾिसो पैसो कमाइण, इहे सभु करणु, उहो सभु करणु, उहो त असां वापसि कल्प में करिणो ई आहे, लेकिन हाणे असांखे छा करिणो आहे? हाणे असांखे पंहिंजी आत्मा खे भरपूर करिणो आहे, सर्व गुण सर्व शक्ति। ॾिसो हाणे बि दुनिया में कई माण्हू आहिनि जो सुखी आहिनि, शांति आहिनि, त माण्हू चईंदा न इहे भाग्य लिखाए आयो आहे। भाग्य कॾहिं लिखंदो आहे? हाणे त भाग्य, हाणे अगरि तव्हां जेतिरो बाबा खां इहे शक्तियूं गुण ज्ञान पंहिंजे अंदरि भरपूर कंदासीं न, त इहो पूरे कल्प में असांजी आत्मा में रहंदो आहे। जीअं सम्झो तव्हां में अगरि शांति जो गुण आहे, तव्हां ज्ञान में अचण खां पहिरियों बि अगरि शांति जो गुण हुयो, त सभु पहिरियों कल्प में जॾहिं पहिरियों 5000 साल खां पहिरियों जॾहिं बाबा आया हूंदा, त हुन समय असां बाबा खां इहे गुण भरपूर कयो हूंदो पंहिंजे में, तॾहिं त कल्प जे अंत में बि थोरो बहुत आहे। त हिन जे लाइ बाबा असांखे चवनि था मां रोज़ु अमृत वेले पंहिंजी फैमिली जे लाइ, पंहिंजे ॿारनि जे लाइ प्रति मुंहिंजो टाइम आहे, पोइ विश्व जी ॿियूं आत्माउनि जे लाइ आहे। पहिरियों मुंहिंजा ॿार जेका मूंखे डायरेक्ट पहचानंदा आहिनि, पोइ बाक़ी विश्व में जो आत्मायूं आहिनि, भगत आत्मायूं आहिनि, धर्म जी आत्मायूं आहिनि, जो बि आहिनि, पहिरियों चांस मां ॿारनि खे ॾींदो आहे। त सभु सुठी तरह सां चांस वठंदा आहियो, इन में अलबेलो न थियणो आहे। ये सोचो ई न कि मां राति जो लेट थी वई आहियां, अलाए उथी सघां या न सोचो मूंखे 4 बजे उथिणो आहे, बाबा ईंदा मूंखे गिफ्ट ॾियणु, बाबा ईंदा मूंसां मिलणु, बाबा ईंदा मूं में शक्ति भरणु। भले 1 मिंट उथी करे गुड मॉर्निंग त करो, इहे बि त रिगार्ड रिस्पेक्ट आहे न। ॾिसो भगवान चए थो मां 4 बजे ईंदो आहियां, असां पहचाने करे बि सुम्ही पिया हूंदासीं त पोइ बाबा चईंदा न पोइ छा करनि। बाबा ॿुधायो माया जी ॿारनि खे ॾिसी बाप दादा खे बि ख़ुशी थींदी आहे, जो बार बार चढ़ंदा बार बार किरंदा आहिनि, त बाप बि ॾिसी करे बाबा खे बि रहम ईंदो आहे। रहम दिल हुजण जे कारण विशेष उन आत्माउनि खे रहम जी दृष्टि सां ॾिसंदा आहिनि कि इहे कॾहिं माया जी ठहींदा। बाबा खे जेका ॿार कॾहिं मथे स्थिति सुठी हूंदी आहे, कॾहिं घटि हूंदी आहे, त अहिड़े ॿारनि खे ॾिसी करे बाबा खे बि रहम ईंदो आहे, ऐं बाबा रहम दिल बाप असांखे दृष्टि ॾींदा आहिनि उन ॿारनि खे कि कॾहिं इहा माया जी ठहींदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।